नाज़रीन, चंबड़ वासे नौजवान की कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वही है, जैखां पोइ सेहत खाते की टीम ॻोठ नसीर मंदवाणी में नौजवान के घर भातियुनि जा सैंपल वठण लाइ पहुची वही है। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद है अशरफ मंगरियो। जी अशरफ, छा तफ़सील आहिनि? जी फरा, मां बिल्कुल बुधाईंदो हलां त कोरोना वायरस जो है वो बिल्कुल बेकाबू थी गई है। चंबड़ के ॻोठ नसीर खान मंदवाणी में कोरोना जो केस जो है वो बिल्कुल जो साम्हूं अची चुको है। 26 सालन जो है शाहनवाज़ सुमरो जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अची विया ऐं 12 जो घर भाती आहिनि उनजा सैंपल जो टंडोलियार में टीम पहुती उन वरिता आहिनि, उहा वठी जो रवानी थी चुकी है। उन अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंबड़ के MPRTS एकत्र इमदाद पिताफी उनके पुट के कल जो सुनील पिताफी है उनकी कोरोना टेस्ट पॉजिटिव अची ऐं ॻोठ मंजूर खान पिताफी में कोरोना जा केस साम्हूं आया। उन अलावा बुकेरा शरीफ में एक मिसण में कोरोना केस साम्हूं अचण खां पोइ तालके जे अंदर जो 13 केस जो कोरोना जा साम्हूं अची विया आहिनि। कोरोना जी वबा जेका तेज़ी सां उनजो फैलाव जो जारी है। SOP ते को बि अमल न कयो पियो वञे ऐं कोरोना जो है उनजो वधण जो वॾो हिकिड़ो अंदेशो जो साम्हूं अची रहियो आहे। जी अशरफ, अवां जी महिरबानी।